बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शाह मर्दा शेर यज़दा क़ुव्वत परवरदिगार ला फ़त्ताहुन इल्ला अलीयुन ला सैफ़ ला ज़ुल्फ़कार। उन सोने जो तख़ल्लुस जंहिंजी अॼु आमद मुबारक आहे। आओ आलम इस्लाम के इन ॾियारे जी मुबारकबाद पेश करियां थो ऐं अवामी प्रेस क्लब जे ताउन सां ही पैगाम दुनिया ते पहुचाइणु चाहियां थो त मौला अली शेर ख़ुदा जी आमद बासआदत थी न सिर्फ़ ख़ैबर जो कोट किरी पियो बल्कि जिन दिलनि में निफ़ाक़ ऐं बुग़्ज़ हुयो मौला अली जी आमद जिन दिलनि में थी उन्हनि मां कुफ़र जा कोट निफ़ाक़ जा कोट बि किरी पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह आशिक़नि जूं दिलियूं भागो बहार थी वियूं। आउं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे तमामु दोस्तनि साथियुनि जो जेके परे परे खां कई आया ऐं जेके दोस्त आहिनि जुलूस में शरीक थिया उन सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेके मौला अली शेर ख़ुदा जे ॾींहं खे इश्क़ मोहब्बत सां मल्हाए रहिया आहिनि। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां अवामी प्रेस क्लब जो आउं निहायत ई शुक्रगुज़ार आहियां जंहिंजे तवसल सां मुंहिंजो आवाज़ सोशल मीडिया जे ज़रिए अवाम नास ताईं पहुचे थो। अॼु 13 रजब मौला कायनात जे विलादत बासआदत जो ॾींहुं आहे। तमामु आलम इस्लाम खे मौला जे विलादत जी मुबारकबाद हुजे। जीअं त जमीयत उलमा पाकिस्तान नूरानी जे तरफ़ खां ई सालानो जश्न विलादत मौला कायनात जे हिसाब सां रैली निकिरंदी आहे ऐं निकिती आहे जेका जामिया मस्जिद हैदर हुसैनिया नक्श हैदर हुसैनिया नक्शबंदीअ खां थींदे शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे बस स्टैंड ताईं थी आहे जंहिंमें जमीयत उलमा पाकिस्तान तहलका रतोदरे जा क़ाइदीन ऐं तहसील जा क़ाइदीन ऐं ॿिया फ़ोकरा ऐं बुज़ुर्गान दीन असां सां हिन रैली में शुरका शरीक आहिनि ऐं आउं तमामु निहायत ई शुक्रगुज़ार आहियां पंहिंजो मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेका जमात कई आई आहे उनजो थोराइतो आहियां जंहिं रैली खे भरपूर तरीक़े सां कामयाब करण जी कोशिशि कई आहे। महिरबानी। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असां आलम इस्लाम के ख़ासूसन पाकिस्तान जे ऐं सिंध जे ऐं रते दरे जे अवाम खे असां मुबारकबाद पेश कयूं था। मौला कायनात शेर ख़ुदा अली मुर्तज़ा जी विलादत जो ॾींहुं आहे। असां ख़ुसूसन असां हैदर चांडी जमात हिते अची रते दरे में साईं अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो ख़ुशी जो ॾींहुं मल्हायो आहे। असां सभिनी मुसलमाननि खे ख़ुसूसन रते दरे वारनि खे मुबारकबाद पेश कयूं था।